फरमा इन्नल्लज़ीन कज़्ज़बू बिआयातिना, बेशक उहे शख्स जिन असांजे आयतुनि खे कूड़ो भायो, वस्तकबरू अन्हा, ऐं उन्हनि खां वॾाई ॾेखारियऊं, अल्लाह जे अहकामात जे मुक़ाबले में इन्हनि वॾाई कई, तकबुर कई। ला तुफ़त्तहु लहुम अबवाबुस समा, फरमाया इन्हनि जे लाइ आसमाननि जा दरवाज़ा कोन खोलिया वेंदा। अदबर्रा बिन आज़िब रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, अबू दाऊद ऐं नसाई शरीफ मुस्नद अहमद में रवायत मौजूद आहे। फरमाया जॾहिं काफ़िर बानो आहे, बदकार बानो आहे, गुनाहगार बानो आहे, ऐं उन जे मौत जो वक़्तु क़रीब थो अचे, त उन वक़्त में उन जे मौत खे जो रूह तमामु सख़्ती सां कढियो थो वञे, एॾो सख़्ती सां कढियो थो वञे जो जेकॾहिं को कंडनि वारी टारी हुजे ऐं उन खे पुसियल उन या कपह जे मथां हयो वञे ऐं पोइ उन खे छिकियो वञे, जीअं कपह जा ज़रड़ा, उन जा ज़रड़ा उन्हनि कंडनि में फासी करे छिकिजे वॾी तकलीफ़ सां निकिरे ईंदा आहिनि, त अहिड़े तरीक़े सां इन जो रूह बि तमामु तकलीफ़ सां निकिरे ईंदो आहे। ऐं बदबूदार कपिड़े में वेड़े करे उन जे रूह खे आसमान ॾे जो खणी वेंदा आहिनि, त पहिरीं आसमान ते जो पहुचंदा आहिनि त पुछा थींदी आहे केरु आहे, कंहिंजो रूह आहे, उन माण्हू जो तारुफ़ करायो वेंदो आहे, त आसमान जा दरवाज़ा कोन खुलंदा आहिनि। पोइ फ़रिश्ता उन खे सिधो वञी करे सिज्जीन में वठी वेंदा आहिनि। सिज्जीन उहा जहन्नम जी जाइ आहे जिते गुनाहगारनि ऐं जहन्नमनि जा रूह हूंदा, उते पहुचायो वञे थो। हेॾा मैयत जे लाइ गौसल कफ़न थिए पोइ इन खे दफ़न कयो वञे थो, त फ़रिश्ता वरी उन जे रूह खे खणी अचनि था क़बर में, सुवाल जवाब शुरू थिया थियनि, मर रब्बुका मन नबियुका मा दीनुका, तुंहिंजो रब केरु आहे, तुंहिंजो नबी केरु आहे, तुंहिंजो दीन कहिड़ो आहे। त हू उन्हनि खे उन्हनि सुवालनि जा जवाब ई न पियो ॾेई सघे। अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ों ॾमर थो थिए, उन जी क़बर खे जहन्नम जो गढ़ो बणायो थो वञे। वरी हिकु मानो नेकोकार आहे जेको मुत्तक़ी ऐं परहेज़गार आहे, रब खे मञण वारो आहे, जॾहिं उन जे मौत जो वक़्तु क़रीब थो अचे त रहमत जा फ़रिश्ता क़तार दर क़तार लहनि था, अची करे ख़ुशख़बरियूं ॾियनि था। उन्हनि जे हथनि में रेशम जा ख़ुशबूदार कपिड़ा बि हूंदा आहिनि, ऐं उन रूह खे अची करे चवंदा आहिनि, या अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्ना इरजिई इला रब्बिकी राज़ियतम मर्ज़िया, ए नफ्स मुतमइन पंहिंजे रब ॾे मोट, राज़ियतन मर्ज़िया, तो पंहिंजे रब खे राज़ी कयो आहे, हाणे रब तोखे राज़ी कंदो। हदीस तय्यबा में अचे थो उन जो रूह तमामु आसानी सां निकिरी थो अचे, जीअं पाणी जी भरियल मशकीज़ी हुजे, उन जो मुंहुं ॿधल हुजे ऐं उन जे ॿधण खे जेकॾहिं खोलियो वञे त पाणी मशकी सां ॿाहिरि निकिरे ईंदो आहे, त मोमिन जो रूह बि आसानी पाणी ॿाहिरि निकिरी ईंदो आहे। फ़रिश्ता उन खे रूह खे वठी करे जॾहिं मथे रवाना थींदा आहिनि त आसमान जा फ़रिश्ता उन जे इंतज़ार में हूंदा आहिनि, पुछा कंदा आहिनि त हीउ कंहिंजो रूह आहे, तारुफ़ करायो वेंदो आहे त फलाणे माण्हू जो रूह आहे। फ़रिश्ता ख़ुशि थींदा आहिनि, पोइ पहिरीं आसमान वारा फ़रिश्ता उन जे एज़ाज़ इकराम में उन रूह वारनि फ़रिश्तनि सां गॾु वेंदा आहिनि, तव्हांजो वञी करे 7 आसमानी किरास कंदो आहे, ऐं पोइ हुकुम थींदो आहे त इन खे वञी करे इल्लियीन में रखो। इल्लियीन जो जन्नत जो आला का आला मक़ाम आहे। पोइ जॾहिं पोयां खां उन जे कफ़न ऐं दफ़न जो इंतज़ाम थींदो आहे ऐं उन खे क़बर में रखियो वेंदो आहे, त उन जे रूह खे पोइ हिते क़बर में आंदो वेंदो आहे, ऐं उन जे लाइ अल्लाह तबारक व तआला रहमत जा दर खोलींदो आहे। मुनकर नकीर सुवाल कंदा आहिनि, मर रब्बुका मन नबियुका मा दीनुका, समूरनि सुवालनि जा जवाब हू सही ॾींदो आहे, त क़बर में ई उन जे लाइ जन्नत जूं दरियूं खोलियूं वेंदियूं आहिनि ऐं हू आराम ऐं सुकून वारी ज़िंदगी गुज़ारींदो आहे। त इन आयत मुबारका में जेके बि अल्लाह जी आयतुनि जो इनकारी आहिनि, अल्लाह जे अहकामात जे मुक़ाबले में तकब्बुर ऐं हठ धर्मी ऐं वॾाई ॾेखारण वारा आहिनि, फरमाया ला तुफ़त्तहु लहुम अबवाबुस समा, उन्हनि जे लाइ आसमाननि जा दरवाज़ा कोन खोलिया वेंदा, वला यदखुलूनल जन्नत हत्ता यलिजल
जमलु फी सम्मिल खियात, ये जन्नत में दाखिल न थींदा हत्ता के उठ सुई जे पाखड़े में गुज़रे। माना जहिड़े तरीक़े सां सुई जे ने सनड़े सोराख़ में इन जे ने पाखड़े में उठ नथो गुज़री सघे, अहिड़े तरीक़े सां जेको काफ़िर आहे अल्लाह जी आयात जी तकज़ीब कंदड़ आहे, रब जे अहकामात जे मुक़ाबले में तकब्बुर ऐं वॾाई ॾेखारण वारो आहे, त उहो बि जन्नत में दाख़िल नथो थी सघे। वकज़ालिक नजज़िल मुजरिमीन, अहिड़े तरीक़े सां असां मुजरिमीन खे बदिलो ॾींदा आहियूं। जो लहुम मिन जहन्नम मिहाद, त उन्हनि जे लाइ जहन्नम जो बिस्तरो हूंदो आहे। व मिन फौक़िहिम गवाश, ऐं उन जे मथां खां बि जहन्नम जी चादर चढ़ियल हूंदी आहे। वकज़ालिक नजज़िल ज़ालिमीन, अहिड़े तरीक़े सां ज़ालिमनि खे बदिलो ॾींदा आहियूं।